सिंध जी हज़ारे नौजवाननि लाइ इंतहाई अहम अॻ भराई साम्हूं आई आहे, जिते अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चटाभेटी 2024 जे लिखत वारे इम्तिहान जा नतीजा आर्ज़ी तौर मुअत्तल करे छॾिया आहिनि। हीउ हुकुम सिंध हाई कोर्ट जे जस्टिस मोहम्मद सलीम जेसर ऐं जस्टिस निसार अहमद बमरो ते ॿधल आइनी बेंच पारां जारी कयो वियो, जंहिं CCE 2024 जे 6 मई ते जारी कयल नतीजनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे CCE 2024 जो समूरो रिकॉर्ड सील करण जो हुकुम ॾिनो, जॾहिं त इम्तिहानी जवाबनि वारी कापियुनि खे बि तहवील में वठण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत SPCA जे सेक्रेटरी ऐं कंट्रोलर खे ज़ाती हैसियत में तलब कयो ऐं तफ़सीली रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई। केस जी ईंदड़ ॿुधणी 21 मई ते मंझंदि 12 वॻे थींदी। हीउ फ़ैसिलो अहम छो आहे? हीउ हुकुम सिर्फ़ हिकु अदालती कार्रवाई नाहे, पर सिंध जे नौजवाननि जी मेरिट, एतमाद ऐं मुस्तक़बिल सां जुड़ियल हिकु इंतहाई हसास मामिलो बणिजी चुको आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इदारो सिंध जी तारीख़ में उहो इदारो आहे जे अॼु खां 35 साल पहिरीं तव्हांखे बहितरीनु ब्यूरोक्रेसी दुनिया तव्हांखे ॾिनी आहे। तव्हांखे उहे माण्हू ॾिना अथनि जेके अॼु तमामु वॾा वॾा ब्यूरोक्रेट्स आहिनि, सेक्रेटरीज़ आहिनि, महताब अकबर राशदी, शम्स जाफ़रानी, ठीकु आहे, ऐं सिद्दीक़ मेमण, अहिड़ी क़िस्म जी लेवल हुई जेका 35 साल 40 साल 45 साल पहिरीं वाया कमीशन अपॉइंट थी आया। पर गुज़िरियल 15-20 सालनि खां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेको इदारो आहे उहो टोटल मुतनाज़ आहे, हुते शफ़ाफ़ियत त आई कोन्हे। हाणे जॾहिं न आहे त शागिर्द कीअं पास थियनि? तव्हांखे यादि हुजणु घुरिजे गवर्नर डॉक्टर इशरतुल इबाद हो MQM जो, हुनजे दौर में हिकिड़ी क्राए थी जॾहिं अरबाब ग़ुलाम रहीम चीफ मिनिस्टर सिंध हो, त साईं हिते हिन इदारे में हिकिड़ी पर्ची अचे थी पॉलिटिकल पार्टी जी, पोइ हिते अपॉइंटमेंट्स थियनि था। हुन खां पोइ वरी तव्हां ॿीहर ॾिसंदो त हिकिड़ी नई शइ डेवलप थी त आसिफ़ अली ज़रदारी साहिब जो वेझो दोस्त जस्टिस आगा रफ़ीक जो मां ज़िक्र थो कयां हिते। जस्टिस आगा रफ़ीक तमामु क्लोज़ दोस्त हो, कंपेनियन हो आसिफ़ अली ज़रदारी जो। आसिफ़ अली ज़रदारी हुन ते महिरबानी करण जे लाइ हुनखे ठाहियो चेयरमैन सिंध पब्लिक सर्विस कमीशन। पर जॾहिं 15 ॾींहं गुज़रिया त हुन रिज़ाइन ॾेई छॾियो। त मां हुन सां मुलाक़ात कई ऐं हिकिड़ी ऑफ द रिकॉर्ड कचहरी में हुननि पाण मञियो त हिन सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे जेके रूट्स आहिनि हाणे वञनि था तव्हांजे बिग हाउसिस ॾांहुं। हिकिड़ो वञे थो कंहिं फलाणे हाउस ॾांहुं, हिकिड़ी सिंध में का ताक़तवर औरत आहे जेका हुनखे ऑपरेट थी करे, ॿिया तव्हांजा सिंध जा मिनिस्टर्स, टिया तव्हांजा सेक्रेटरीज़। हाणे ग़रीब जो जेको ॿारु आहे उहो केॾांहुं वञे, जेको ढोर ढगी जंहिंजा माइट खपाइनि था, जेके वीचारा पोरियो करे वीचारा ग़रीब मिसकिननि जा ॿार कारुनि झरका वेंदे दादू कंदकोट कश्मोर लालकाणो, हिते नौजवान जॾहिं अचे थो पब्लिक सर्विस कमीशन जा इम्तिहान ॾियणु त हुनजी होप इहा हूंदी आहे त मां हिते पास थींदुसि। पर जॾहिं हुते चेयरमैन वेठो हुजे मोहम्मद वसीम जहिड़ो माण्हू, या चेयरमैन मोहम्मद वसीम सभु अथव, मोहम्मद वसीम को अकेलो कोन अथव। मां सम्झां थो त जस्टिस आगा रफ़ीक खां पोइ समूरा मोहम्मद वसीम आया, छाकाणि सिस्टम जो हिसो आहिनि। सिस्टम तव्हांखे ख़बर आहे सिंध में छा आहे, जेको मथां खां हले तो हेठि ताईं आहे, जंहिंमें पॉलिटिकल इंटरवीन जेका आहे, मतिलबु सियासी मुदाख़लत एतिरी आहे कि जंहिंजो तव्हां हाणे हिननि नौजवाननि सां इहो इशू थियो आहे। 12,000 नौजवाननि मां पास थिया अथव तव्हांजा रुगो 70 नौजवान। हाणे 70 नौजवाननि जो हशर इहो अथव त -1% ते इहो रिज़ल्ट वञी तव्हां कैलकुलेशन बीहंदो। हाणे हू जेके बीठा आहिनि, हाणे हू जेके आया आहिनि, उहे केरु आहिनि बाजारी, के आहिनि सैयद, के आहिनि पीर, के आहिनि मीर। हिन टेक्निकली छा कई आहे त जॾहिं रिज़ल्ट अनाउंस कयो अथनि त फादर नेम्स में कास्ट गाइब करे छॾी आहे। गुज़िरियल कुझु हफ़्तनि खां मार्कुनि में मुबैना फेरफार, सियासी सिफ़ारिश, ग़ैर मामूली इंटरव्यू मार्कुनि ऐं मुबैना करप्शन बाबति सख़्त एहतजाज जारी हुआ। गुज़िरियल ॾींहुं हैदराबाद में बि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ऑफिस आॾो मुतासिर थियल उम्मीदवारनि समेत हज़ारनि जे अंग में माण्हुनि एहतजाजी धरणो हयो हो। एहतजाज कंदड़ उम्मीदवारनि जो चवणु हो त पास थियल उम्मीदवारनि जूं मार्कूं घटायूं वयूं, कुझु फेल उम्मीदवारनि खे फ़ाइदो ॾिनो वियो ऐं मेरिट जी लिस्टुनि में मुबैना फेरफार कई वई। हाणे मिसाली ॻाल्हि, हिननि सब्जेक्ट स्पेशलिस्ट खयो आहे, फिज़िक्स जो खयो आहे, केमिस्ट्री जो तव्हां उन खां पुछंदव त व्हाट इज़ डिफरेंस बिटवीन ऑर्गेनिक केमिस्ट्री एंड इनऑर्गेनिक केमिस्ट्री, दे विल नॉट बी एबल टू आंसर यू। ॿी ॻाल्हि इहा त हिननि जेके डॉक्टर्स कया आहिनि, मुंहिंजो अफ़सोस जहिड़ी अहिड़ी इहा ॻाल्हि आहे त उहे जेका सभु बुनियादी बीमारियूं डायग्नोज़ नथा करे सघनि। म्यूनिसिपल ऑफिसर्स हिननि उहे खया आहिनि जिन खे म्यूनिसिपल जी स्पेल लिखणु नथी अचे, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। रिज़ल्ट आई आहे 70 ॼणा हुन में पास थिया। पहिरीं ॻाल्हि त 70 ॼणा उहे पास थिया आहिनि जिन्हनि जो मेजॉरिटी में जेका बिलोंगिंग आहे उहा लीड कैप्चर्स आहे। हाणे लीड कैप्चर सां बि उहे माण्हुनि स्पेसिफिक जेके कंहिं न कंहिं पॉलिटिकल एफिलिएशन सां हुननि जी तालुक़ु आहे हुननि जो। ॿी ॻाल्हि उहा त कुझु माण्हू उहे आहिनि जेके FPSC जे मेंबर जा
रिश्तेदारनि जीअं FPSC जो एक्स मेंबर हुयो रिटायर्ड मेंबर अब्दुल मालिक गोरी, उनजो फर्ज़ंद आहे मोहम्मद इक़बाल। हाणे उहो मेंबर जेको आहे उहो, हाणे तव्हांखे मां मिसाल हिकिड़ो ॾींदुमि त असांजो इंटरव्यू हुयो SPSC में मुंहिंजो पंहिंजो, त उन में साईं जन अब्दुल मालिक गोरी साहब मूंखां पुछो त सिंध में हर साल कुता घणा मरंदा, इन टाइप जा अहिड़ा सवाल कंदो। त उहे जेके साईं जन जेके पॉलिटिकल एफिलिएशन आहे उन्हनि जी, या ब्यूरोक्रेसी, या ॿियो कुझु असांजो रिजर्वेशन आहे, इहो आहे त असांजा जेके दोस्त आहिनि में जीवन राबड़ी आहे, उन में तव्हांजो खेमचंद आहे, उन में सैफुल्ला खोसो आहे, उन में तव्हांजो फवाद शेख आहे, अहिड़ा जाम सारा दोस्त आहिनि जेके CSS जो इम्तिहान त पास करे वेठा आहिनि, मगर तव्हां उन्हनि जो रिज़ल्ट तव्हां CC 2024 में ॾिसंदो त उन्हनि जा 3-4 सब्जेक्ट फेल थी विया। छा ईअं कॾहिं थी सघे थो हिकिड़ो शागिर्दु 5 जो इम्तिहान फेल करे वञे 10 जो इम्तिहान पास करे सघे? 2024 जे नतीजनि खे छॾे करे पोयां नतीजा बि ॾिसंदव त उहे बि तकरारी आहिनि। सो असांजी इहा 3rd नंबर ते डिमांड हुई त SPSC खे रिकन्स्टिट्यूट कयो वञे, हिकिड़ो अहिड़ो इंडिपेंडेंट इदारो हुजे जंहिंमें प्रोविंशियल गवर्नमेंट जो को बि किरदारु न हुजे। उन में जेको चेयरमैन आहे ऐं उन जा मेंबर्स आहिनि उहे सिलेक्ट कया वञनि जेके जिन जी सर्विस कैरियर में उन ते करप्शन जा चार्जिस न हुजनि, जेके मेरिट खे इंश्योर कराए सघनि। नौजवाननि जो इहो ई मुतालबो आहे त नतीजा रद्द कया वञनि, शिफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं ॿीहर इम्तिहान वरिता वञनि। असां हर लीगल फोरम ते ईंदासीं, असां सां वकील गॾु आहिनि, असां वकीलनि सां सलाह करे ई अॻियां ईंदासीं ऐं जेके मुतालबा आहिनि असां लीड कंदासीं, ॿिए कंहिंखे असां उहे लीड करणु न ॾींदासीं। हाणे अदालत जे ताज़े हुकुम बाद एहतिजाज कंदड़नि खे उमेद पैदा थी आहे त संदन ख़दशनि जी बाक़ाइदा जांच थी सघे थी। हाणे सभिनी जूं नज़रूं 21 मई जे ॿुधणी ते आहिनि, जिते SPCA जे इंतिज़ामिया खे वज़ाहत ॾियणी पवंदी। रिकॉर्ड अदालत आरो पेश कयो वेंदो। हीउ मामिलो हाणे सिर्फ़ CCE 2024 ताईं महदूद न आहे रहियो, पर इहो सिंध जे समूरे मेरिट सिस्टम जी साख जो इम्तिहान बणिजी चुको आहे।